अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। आई होप अभी सब ठीक हूंदो, ख़ुशि हुजो, हमेशा ख़ुशि हुजो पंहिंजे प्यारनि सां। सभिनीनि खां पहिरीं चवंदो हलां त असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदो ऐं असांजे हिन फेसबुक पेज खे फॉलो कंदो ताकी असांजा मज़ीद वीडियो अव्हां ताईं पहुचंदा रहनि। त दोस्तों अॼु जो असांजो वीडियो आहे सक़ाफ़त जे बारे में, असांजी कल्चर जे बारे में। त सक़ाफ़त छा आहे ऐं कीअं हूंदी आहे। मूं वटि थोरो सो नोट लिखियलु आहे, उन नोट खे आउं रीड कंदुसि ऐं तव्हां ताईं उहो पहुचाईंदुसि। अगर अव्हांखे ही वीडियो पसंद अचे तो प्लीज़ पंहिंजे दोस्तनि ताईं लाज़मी शेयर कंदो ऐं उन खां अलावा असांजे वीडियो खे एंड ताईं ॾिसंदो। त लेट्स स्टार्ट, बग़ैर कंहिं देर जे वीडियो खे शुरू कंदासीं। त सक़ाफ़त छा आहे, ध्यान सां ॿुधिजो। अगर इन वीडियो में अव्हांखे मज़ो अचे त प्लीज़ लाइक कजो असांजे वीडियो खे एंड कमेंट बॉक्स में पंहिंजो राय लाज़मी ॾींदो। त सक़ाफ़त छा आहे। सक़ाफ़त या कल्चर ज़िंदगी गुज़ारण जे अहिड़े तरीक़नि या ढंगनि खे चइजे थो जेको माण्हुनि जे गिरोहनि इख़्तियार कया ऐं हिकु नस्ल खां ॿी नस्ल खे मुंतक़िल कया। कपड़नि पाइण जो नमूनो, खाधे खुराक जे दावतनि, खाइण पीअण, ॿोली, रस्म रवाज ऐं रवायतूं, मिसाल तौरु शादियूं ऐं मज़हबी रस्मूं वग़ैरह, किताबनि जी लिखाई, मौसीक़ी, साज़ ऐं आवाज़ जो तरीक़ो, घरनि जी अदावत ऐं नमूनो ऐं हलत चलत जे उसूलनि जे गॾियल सूरत खे सक़ाफ़त चइजे थो। सक़ाफ़त जहिड़ी नथी रहे पर वक़्तु गुज़रण ऐं ॿियनि सक़ाफ़तनि सां लह विचड़ में अचण जे करे उन में तब्दीलियूं अचनि थियूं। तो दोस्तों ही हो सक़ाफ़त जे बारे में तमामु नंढो जेको आहे नोट। आई होप अव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हूंदो। अगर ही वीडियो पसंदि आयो हुजे त प्लीज़ पंहिंजे दोस्तनि सां हिन वीडियो खे लाज़मी शेयर कंदो ऐं इन्हे मौज़ू पंहिंजे ही जेको आहे कल्चर, पंहिंजी सिंधी ॿोली में मज़ीद वीडियो आउं मोकिलींदो रहंदो आहियां ऐं इंशाअल्लाह हाणे मोकिलींदुसि। त असांजे हिन चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं पंहिंजे सिंधी भाइरनि सां लाज़मी शेयर कजो। थैंक यू, लव यू ऑल।